इंतजार जो घणियों खत्म सिंधी इस्लाही स्टेज ड्रामो हवा कहानी अब्दुल मनान अब्बासी उर्फ मामा लालू हिदायतकार सिंध जो बेहतरीन आर्टिस्ट हाजी लखमीर चाचड़ जेडो तुझो नाम पाज भी हो जाई बंगा री ठंडे री थूड़िए तू छपड़ तू छा कुयारो कहा तोखे मालूम सबकी जंगल पहाड़ चवंता नादे अली 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 मुश्किल तो मोजी हल कर मुश्किल कुशा अली 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 केड़ा है हाँ आया तुझो भाव भरिया केड़ो मुंह खणी आयो आहे मुंह भेण दा हवा यो तू छपी चई मरी वई तुझी हवा
मरी वई तुंहिंजी उहा भेण जंहिंसां तुंहिंजो कॾहिं को रत जो रिश्तो हुयो। तूं त सुख जे संग जे लालच में उन जे मंगेदे साईं रखे खे क़त्ल करे ता हयात सड़न जलाए मूं भेण खे धारा जे तौर ते लिखे छॾियो। अबाणनि कखनि जे आसरे ते जीअण वारी हवा खे खून बहाव वारनि हथ ठोके रीतुनि रस्मनि वारे ऋण में रोले छॾियो। न आया मां तुंहिंजी भेण, न आहे तूं मुंहिंजो भाउ। हवा भेण ये न चो ये तू छा थी समझी एक भाउ पंहिंजी भेण जी ख़ुशियुनि खे खा कंदो। मां बेगुनाह आहियां मुंहिंजी भेण, मां बेगुनाह आहियां। ॻोठ जे वॾेरे मुंहिंजे मथां बेगुनाह इल्ज़ाम आयो आहे त सजण जे भाउ साईं रखे जो मुंहुं खून कयो आहे। मां बेगुनाह आहियां मुंहिंजी भेण, मां बेगुनाह आहियां। तूं कूड़ थो ॻाल्हाए। वॾेरे जो कमदार ऐं ॻोठ जा ॿिया माण्हू अखी ॾिठा शाहिद आहिनि त तूं ई साईं रखे जो खूनी आहीं। मूंखे कूड़े करण वारा जिन मुंहिंजे मथां साईं रखे जो खून जो बोतान मणियो आहे उहे वॾेरे जा पालतू कुत्ता आहिनि जेके उनजे टुकड़े ते था पलजनि। तूं भले पाण खे फरिश्तो सम्झ पर दुनिया वारनि जी नज़रनि में तूं कातिल आहीं ऐं कातिल ई रहंदे। कीअं यकीनी थो तोखे किथां हाणे मां उहे शाहिदूं जिन्हनि जे अॻियां मां पंहिंजी बेगुनाही साबित कयां। पर मुंहिंजी भेण तोसां त मुंहिंजे रत जो रिश्तो आहे। साईं रखे खे कमदार मारियो आहे, कमदार मारियो आहे उनखे। जेकॾहिं साईं रखे खे कमदार मारियो आहे त तूं ॻोठ छॾे जंग जो झांगी छो थी वए? हा जवाब ॾे। केरु साबित कंदो तुंहिंजी बेगुनाही? मुंहिंजी बेगुनाही मुंहिंजो रब साबित कंदो छो त मुंहिंजा हथ साफ़ आहिनि। साईं रखे जे रत में मुंहिंजा हथ रखियल न आहिनि, न आहिनि मुंहिंजा हथ साईं रखे जे खून में रखियल। मुंहिंजी भेण तूं पंहिंजे भाउ ते बेसार कर, बेसार कर पंहिंजी भाउ। तूं भेण जी अॻियां पाण खे बेगुनाह साबित करण जे लाइ ही वागुन वारा घोड़ा तो गाड़ी। मां चवां थी हलियो वञ हितां, हलियो वञ। न ईंदो करे ते मूंसां मिलण जे लाइ, न ईंदो करे मुंहिंजे घर में। हलियो वञ हितां, हलियो वञ हितां। ये समझ तूं तुंहिंजी मोरनि जहिड़ी भेण तुंहिंजे लाइ जीअण ई मरी वई। वञ हितां, वञ। न ईंदो करे मुंहिंजे घर में। मां कंहिं कातिल जो मुंहुं बि ॾिसण नथी चाहियां। वञ हितां, हलियो वञ हितां। कमदार अॼु कीअं फुलजी पियो आहीं पंहिंजे कुड़मीअ जे कखनि में बाबा? भलियो नया सफ़र सबूत सां आयो आहियां। तुंहिंजे पुट जो कातिल वरियाम पंहिंजी भेण सां मिलण जे लाइ तुंहिंजे ई घर में आयो आहे। न कमदार मां वरियाम जो हिन घर में पाछुओ बि न आहे ॾिठो। साईं रखे जे खून जे एवज़ वॾेरे खे मिंथ मेड़ करे तुंहिंजे पुट सजण जे लाइ हवा जो संग वतो। इन जे करे वरियाम ते कख पे रखी। न कमदार ईअं न आहे बाबा। ईअं न आहे त बाक़ी कीअं? पंहिंजे पुट जे कातिल मिटी मिलाइण जे लाइ मूंसां कूड़ पियो ॻाल्हाई। कमदार मूंखे हिन नूर भटारे जो कसम आहे जेकॾहिं मां वरियाम जो पाछुओ बि ॾिठो आहे त मां पंहिंजी अखियुनि खां अंधो थियां। वञ वञ सफ़र वञ, वञ वञी वरियाम जा पेरा खणी अच, तुंहिंजे ई घर में आहिनि। जेकॾहिं तो ॾांहुं ॾिठो त पंहिंजी नुंहं खां पुछा कर, सॼी ख़बर पहुची वेंदई। ऐं हिकु ॻाल्हि ॿी कमदार, हिकु ॻाल्हि ॿी ही कमदार कंदो। ॿुधो आहे त वरियाम हथ में बंदूक खणी कच्चे जे रस्तनि सां अच वञ पियो करे ऐं उतो जे बदनाम टोले सां गॾु थी करे धाड़ा पियो हणे। छा वरियाम धाड़ेल थी वियो आहे?
हा सफ़र हा, वरियाम त वॾेरे सां गॾोगॾु मूंसां बि वेहण जे लाइ वस पियो करे। कमदार वरियाम खे तव्हां सां विढ़ण लाइ हेॾी दिलि खपे, हूअं ई त वॾेरो ॻोठ जो राजधानी आहे बाबा। तूं हिन ॻाल्हि खे छॾ। अमीर साईं जो हुकुम आहे, जेकॾहिं वरियाम जो पाछो बि हिन घर में नज़र आयो न त पोइ सफ़र तुंहिंजो ख़ैर न आहे। ऐं हिकु ॻाल्हि ॿी, अमीर साईं इहो बि चयो आहे, जेकॾहिं हवा जो पीउ पोढ़ो मास्तर करी बख़्श पंहिंजी धीअ सां मिलण जे लाइ हिन घर में अचे त हुन सां किनो मुंहुं करे न ॻाल्हाइजांइ, न त सम्झी थो पाण। छो त अमीर साईं जो हुकुम असांजी अखियुनि ते हूंदो आहे। हा कमदार, अमीर साईं जो हुकुम मुंहिंजी सर अखियुनि ते हाज़ुर बाबा। सफ़र मास्तर हूअं बि पोड़ो मुड़ुस आहे, जेकॾहिं पंहिंजी धीअ सां मिलंदो त हुनजी दिलि ख़ुशि थी वेंदी। हिन में तुंहिंजो छा वेंदो? हुनखे कॾहिं बि रोकीजांइ न, जेकॾहिं रोकियई न त पोइ ख़बर अथई तूं ग़रीब जी कहिड़ी मजाल, वॾे जे हुकुम खे ठुकरायां बाबा। ठीकु आहे कमदार। जेकॾहिं वरियाम खे तुंहिंजे घर में या तुंहिंजे घर जे लोढ़े जे ॿाहिरों बि ॾिठोसीं न त पोइ सफ़र न रहंदे तूं ऐं न रहंदो तुंहिंजो ही घर। असां ग़रीबनि जी कहिड़ी मजाल जो तव्हां वॾेरनि जा हुकुमनि खे ठुकराए छॾियूं। तव्हां कमदार ई असां जे लाइ वॾेरा आहियो। ग़रीब जी कहिड़ो हाल आहे साईं? ठीकु आहे सफ़र ॻाल्हि खे सम्झी वए। चङो हाणे मां हलाए थो, पर हिन ॻाल्हि जी होशियारी हुजई। जी बाबा। छोकर, ओ छोकर, छोकर ॿुधो आहे त हाणे वरियाम तोसां हिन घर में मिलण आयो आहियो? न न चाचा, सच ॿुधाए, कूड़ थी ॻाल्हाई। छा भाणे वरियाम हिन घर में तोसां मिलण आयो? हिन कमीने जी इहा मजाल जो मुंहिंजे घर में कीअं आयो? पंहिंजी बेगुनाही साबित करण। कहिड़ी बेगुनाही? सॼे ॻोठ खे सुध आहे त वरियाम मुंहिंजे पुट जो क़त्ल कयो सरेआम। ऐं जॾहिं हुनजी मिटी हुई सूराब सां, जॾहिं सूराब हुनखे संग खां जवाबु ॾिनो त तॾहिं मां वञी सूराब सां मिटी कई। हुनजे पलांद में अची मां जे पुट सां विढ़ियो। उहो फ़ैसिलो मां वटे वटि छिकरायमि, पर उते बि वरियाम कूड़ो थी कोन आयो फ़ैसिले ते। कहिड़ी सच्चाई सबूत करण आयो हिते तो वटि? तव्हां बि त पंहिंजे पुट जे खून बहाव में मूंखे हिते आंदो। हवा जो हाव त ठरी पियो न, पइजी विया न अवां जी गैरत ते पाणीअ जा छंडा। पर चाचा, मुंहिंजो छा थींदो? हाँ, केरु वठी ॾींदो मूंखे इंसाफ़? केरु मोटाए ॾींदो मूंखे मुंहिंजा ख्वाब? काश जेकर मूंखे इहा कल हुजे हा त मुंहिंजे ख्वाबनि जी ताबीर एतिरी भवाइती निकिरंदी त मां उन महिल पंहिंजो पाण खे मारे छॾिया हा। घटि में घटि अॼु तव्हांजे अंधनि उसूलनि में त न पीड़जा हा। हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, मर्दनि जे अॻियां वॾे वाट सां न ॻाल्हाईंदी कर। इहे पंहिंजा चप सिबी छॾ। ऐं ॿियो हिकु न खोले ॿुध, जेकॾहिं भाणे वरियम हिन घर में पैर बि पातो न पोइ पाण सां गॾु मुंहिंजो खणजासीं। न चाचा,
सजण अरे तू वरी कारे बाहर वए बाबा मां बाहर रांद खेलण वियुसि। अरे तोखे खबर न है दुश्मनी जी बाय भटकी भैया तो के चाचा 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 इन मासूम ॿार खे मारण मां कहिड़ी हड़ हासिल थींदी तव्हां खे? ॿार आहे रांद बि न रहे छा? तोखे सौ चक्कर झलियो तू इन जी पुट भराई न कंदी करे तुझे लाड प्यार ते इन जो खानो खराब करे छडियो है। तो पोइ इनखे स्कूल छो नथा उमाणियो? छा हिनखे बि तालीम को ओचर रखी पाण जीअं जाहिल बणाईंदव? हां जाहिली सही आर्य जो पुट आर्य रहंदो उई वडेरे जी औताकत स्कूल वडेरे जी औताकत बणा पे आहिन केड़ो मस्त रजी इनके पढ़ाईंदो ऐ बे बुध इनके कदे भी बाहर न मोकलदी करे किते भाणे जी बाह में मरी न पए। मुझे साईं रोए थो न रो मुझे साईं न रो। हाँ मुंहिंजी ज़ाल तूं भली आई। तू भी मुझो मिठो मोर आही। भला मोर जी ज़ाल छा हूंदी आहे? मोर जी ज़ाल ड्रेल हूंदी आहे। त पोइ तूं मुंहिंजी ढेलाणी आई न। हाँ सजण मां तुंहिंजी ढेल राणी आहियां। पोइ आऊं तोखे हाणे ढेलाणी चवंदसि। ऐं मां तोखे मिठो मोर सॾींदसि। कीअं सॾींदी? मोर ओ मिठा मोर। हाणे तूं ॿुधाए तूं मूंखे कीअं सॾींदे? आऊं तोखे ढेलाणी ओ ढेलाणी। हल हाणे तूं अंदर वञी मानी खा। हा मां तुंहिंजे लाइ मानी रखी आहियां। शाबाश। बाबा तव्हां हां दिया पुछता है अम्मा। बाबा तव्हां ख़ुश त आहियो न? करे न खुशन जी गाल थी करे मुझी अम्मा असा तो नाह कने ते टंगजी भया आयो थाने दारेल भड़की करे मेले में बाथू तो खाई दो ए तू हिते ए धनवारी जिंदगी में सूर पिसा है मुझी अम्मा लिखो मजनरार कलम क्यारी न वहे अम्मा ये तो बुधा तू मुझे सौरन में खुश था है ना? हाँ बाबा ॾाढी ख़ुशि आहियां। पलांद में आयल परावन जे झुगे में पंहिंजे मासूम मुड़स सां मिठड़ियूं मिठड़ियूं कचहरियूं करे पंहिंजे दिल खे पई बहलाईंदी आहियां ऐं पंहिंजे दिल में पलियल औरत जी आसुनि खे आईंदे जी उम्मीद समझी पाण खे हौसला पई ॾींदी आहियां त किथे जीवन जे हिन सफ़र में पंहिंजो पाण विञाए न विया। अम्मा हौसलो रख जा यहाँ न हार जा उते उते अकेला आजाब वारी कोठीअ में तुझो पी पंहिंजे चाव खे हथ तूं ॾींदो आहे इते मुंहिंजो यहाँ न फाटी पवे। न बाबा अल्लाह से तव्हांखे वॾी न मार ॾींदो बाबा ईअं त न चवो। दादा इहो ॿुधायो त अम्मा जी क़बर ते वेंदा आहियो? हाँ मां मां तुझी अम्मा जी क़बर ते वेंदो आहियां
चार कुला पढ़ी करे या दुआ घुरंदो आहियां त वरियाम जी मां मूंखे बि पाणा घुराए मां पंहिंजी न हवा न्याणीअ जा वधीक दुख बर्दाश्त नथो करे सघां न बाबा न ताईंदा कयो अम्मा जी क़बर ते ता कयो पाण खे बदुआ बाबा असीं त जहालत जी उन जुए जा रहवासी आहियूं जिते जी अदालत अंधी आहे जंहिं जुए में मर्द जी अरडाई जो धक सदाई औरत खे लॻो आहे कॾहिं कारी करे कुठी वई आहे त कॾहिं जानवरनि जियां धीअनि खे धण एवज़ विकियो वियो आहे त कॾहिं मासूम न्याणियुनि खे ॾे वठ जी डांग ते चाढ़े बेमौत मारियो वियो आहे त कॾहिं पेट लिकराइण वारी लानत जे दरिया में जीअरे लोड़ियो वियो आहे कॾहिं बाबा मुंह आगे खून बहाए बस औरत के इंतकाम जो निशानो बनायो वियो आहे इहो ई आहे न हवा जी न्याणियुनि सां आदम जे औलाद जो इंसाफ बस कर मुंहिंजी अम्मा बस कर यह त तारीख़ जो सितम आहे जंहिंमहिल रब करीम काइनात खे वजूद में आंदो हुयो त आदम जे ॿिनि पुटनि हवा जाईअ सां रत जी रांदि कई हुई उन वटि हिन धरतीअ ते आदम जी औलाद जो रत ॾिठो पियो वञे तॾहिं खां वठी हिन समाज में असांजो इहो रवाज सद ते हलंदो थो अचे अम्मा पर बाबा हठ धर्मी जे हिंदोरे में लुॾंदड़ हिन लोक जा माण्हू हिन अंधे रवाज खे पंहिंजी सोभ था समझण बाबा हीअ त जहालत आहे न हा मां जंहिं क़ौम खां रोशनीअ जी नसीब थी आहे न उनजी क़ौम जे लाइ ॾींहं बि रातिनि में गुज़रंदो आहे अम्मा पर बाबा तव्हां त पढ़ियल लिखियल हुया बाबा पोइ तव्हां छो न पिया सम्झायो हिननि राज वारनि खे बाबा अम्मा इल्म जी अखि अणॼाण इंसान खे मूं सम्झाए न सघियुसि अॼु ताईं करबला जे कीस में यज़ीद जी औलाद पैदा पई थिए को मज़हब जी आड़ में त को मुनाफ़िक़त जी आड़ में अम्मा इन वक्त बाबा मां जॾहिं बि ॻोठ जे वॾेरे खे ॾिसंदी आहियां न त मूंखे हू जबरी रवायतुनि जो पोइवार इंतहा पसंद वहशी लॻंदो आहे बाबा अदा वरियाम सही पियो चए त वॾेरे ई कमदार हथां साईं रखे जो खून करायो आहे छो त शादी रात अदा वरियाम आयो हो ऐं चए पियो त मां बेगुनाह आहियां मां साईं रखे जो कातिल न आहियां न चओ मां ईअं न चओ जेकॾहिं वरियाम बेगुनाह हुयो त पोइ छो भॼी वियो साईं रखे जेकॾहिं उन खून न कयो त उनजे रत जे मथां छो उरांगे वियो अम्मा छो असांजे पुछनि जो कातिल थियो जेकॾहिं मुंहिंजी अछी ॾाढ़ीअ जो भरम न रखे घटि में घटि त तो भेण जी इज़त जो त भरम रखे हा कीअं भरम रखे हा बाबा कीअं भरम रखे हा छो त मर्द सदाई औरत अॻियां ख़ुदगर्ज़ रहियो आहे हुन पाण खे मथां ई औरत खे कमज़ोर तसवर कयो आहे हिन करे त सदाई क़ौमी दुश्मनी जी दुधड़ औरत जे ई अच्छे लटे मथां किरी आहे अधे वरियाम बि त सुखा जे संग एवज़ हुन दुश्मनी जी बाहि में सड़न जे लाइ भेण खे ता हयात खून बहा जी खोलीअ में उमाड़े छॾियो जेसी ताईं जीअरी आया न बाबा तेसी पई पाण मल्हाईंदसि जे मरी वयसि तो पोइ कहिड़ो मीणो बाबा ये न चओ मुंहिंजी अम्मा ये न चओ मां रब पाक खां दुआ थो घुरां त जेकी मुंहिंजी रहियल हयाती आहे उहा बि तोखे ॾे
छो त तव्हां ॿई भाउ भेण ई मुंहिंजी समूरी काइनात आहियो। तव्हां ॿिन्ही जे जुदाईअ खां पोइ तुंहिंजो पीउ सुकल वण ते पन जी आहे। इहा छांव कंहिं बि कम जी न आहे अम्मा। बाबा मां बि थर जी भिटनि ते बीठल हुन सुकल वण मिसल आया जंहिंजी कंहिं बि छांव बि का बि छांव न आहे रही बाबा। छो त मुक़दर जी मुंहिंजे लकीरनि खे सेड़ण सवलो त न आहे। हा मां मुक़दर मथां मरंदड़ इंसान जे रहम हूंदो आहे। मां केॾो न बदनसीब पीउ आहियां। उहो बदनसीब पीउ जंहिं वटि इल्मु बि आहे ऐं शऊर। वरियां पुट इन्हनि शयुनि खां महरूम रहियो। वञी वॾेरनि जूं औताकूं वसायईं। अम्मा मां न्याणीअ खे पढ़ायो, तोखे इल्मु हासिल करण जो हक़ ॾिनो। अम्मा तूं पढ़ी पई आहीं। तुंहिंजो इहो ख्वाब हुयो त थर जी भिटनि खे पंहिंजी इल्म जी रोशनी जा मीनार ॾींदसि। पर अम्मा इहे तुंहिंजा ख्वाब भवाई था निकिता। तुंहिंजी जवान ज़िंदगी बेमाना कागज़ वांगुरु बणिजी वई अम्मा। अम्मा मां तुंहिंजूं ख़ुशियूं न ॾिसी सघियुसि। अम्मा मां तुंहिंजी शादीअ जूं शर्तुनि खां सेरा ॿुधी न सघियुसि। मां केॾो न बदनसीब पीउ आहियां अम्मा। अम्मा औलाद चवंदी आहे त माउ पीउ जी अत शफ़क़त जो छांव हूंदी आहे। जंहिंमहिल तूं शादी कई तुंहिंजी दिलि में बि इहो ई अरमान हूंदो अम्मा त जंहिंमहिल मां रुख़सती कंदसि त बाबे खां दुआ वठंदसि त अब्बा मूंखे दुआ कजांइ। मां सौरान थी वञां त मां सुरखरू हुजां। मां बदनसीब पीउ उहा बि तोखे दुआ न करे सघियुमि अम्मा। इन्हनि जाइरनि खां असां जूं ख़ुशियूं बर्दाश्त न थियूं। या लिखण वारे असांजे लिखण में का कमी करे छॾी अम्मा। न बाबा कातिब जे कलम में का बि कोताही न आहे बाबा। ही त इल्म ऐं जहालत जी जंग आहे। बाबा तव्हां न्याणीअ जे मुक़दर ते मातम करण बदिरां पंहिंजी हिन न्याणीअ खे दुआ ॾियो त तव्हांजी हीअ न्याणी पंहिंजे दिलि ते दिलेरी जो पत्थर ॿधी ज़िंदगीअ जा सभई पल सुकून सां घारे सघे। बाबा दुआ कयो। ओ मां रब खां इहा दुआ आहे त तूं हमेशा ख़ुशि हुजे। ॾुखियो ॾींहुं न ॾिसे मुंहिंजी अम्मा। ॾुखियो ॾींहुं न ॾिसे। अम्मा मां हाणे हलां। छोकर पीउ खे पाणीअ जी सलाह बि न आहे। चाचा बाबा जूं आलियूं अखियूं ॾिसी करे मूंखां त सभु कुझु ई विसरी वियो। चङो चङो हाणे एतिरो ॾुख बि मिटण जो नथी धार थियण जो। मुंहिंजो ललंग पुटु मरी वियो। छा मां उन कातल खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघां थो? जेकी तोखे इहा लोड़ मिली आहे न पंहिंजे मिटनि जे तरफ़ां मिली थी। लोड़ वेठी लोड़ इहा लोड़ वेठी लोड़। सर जस